साईं अमीर शाह हाशमी साहब असां सां गॾु आहिनि। सर, कीअं था ॾिसो जो प्रोग्राम? ऐं ॾाढो ज़बरदस्त ऐं सम्झो माण्हू त खोड़ सारा आहिनि, अञा बि पोयां काफ़िला अचनि पिया। बिल्कुलु, हीउ जेको असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो जी जदोजहद जो नतीजो आहे, जेको नौजवान आहे, जेको साॻी पंहिंजी वालदा शहीद मुहतरमा बेनज़ीर भुट्टो वारो विजन आप तमाम दोस्तों से गुजारिश है अपना अपना व्यू पेंडाल की तरफ करें। अगर आपने ड्यूरिंग दी प्रोग्राम अपनी तरफ किया तो आपको जूम से रिमूव कर दिया जाएगा। आपको जूम से रिमूव कर दिया जाएगा अगर आपने कैमरे के आगे अपना फेस किया। आप अपना मोबाइल स्टिल कहीं भी जमा दें और व्यू उसका पब्लिक की तरफ कर दें। ड्राइंग रूम जी सियासत उसमें पूरी पब्लिक का व्यू डाल के आप लोग बैठ जाए आराम से आगे जाके। ये अवाम जी खुशी है, ये पीपल्स पार्टी जी खुशी है, ये तव्हां असां सभिनि जी खुशी आहे। त अवाम जा मेड़ा का ॾिसो पिया, न तव्हां शहर जा माण्हू न कंहिंखे दावत ॾिनी आहे न छा, बिल्कुलु हू पंहिंजे ख़ुशीअ सां अॼु अचनि पिया। इंशाअल्लाह असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब, आसिफ अली ज़रदारी साहब, असांजी आसफा भुट्टो साहिबा, इहे अवाम जे ख़िदमतुनि लाइ शाना बशाना आहिनि। इंशाअल्लाह ईंदड़ दौर में बि असांजो बिलावल भुट्टो साहब चेयरमैन वज़ीर आज़म थींदो ऐं हिन मुल्क ऐं हिन सिंध लाइ ख़ुशहाली ईंदी। सर, कुछ दिन पहिरीं तव्हांजी हिकिड़ी वीडियो वायरल थी जंहिंमें तव्हां प्योर ब्लॉग वग़ैरह जे बारे में ठेकेदारनि खे सम्झाए रहिया आहियो, ग़लति शयूं उते लॻियूं हुयूं, छा उन ते अमेंडमेंट थी आहे? उन सुठी शयूं उते लॻी वञनि पियूं या उहो उते जो उते ई मामिलो आहे? सर, बिल्कुलु उहे असां बिल्कुलु उते कढायूं वयूं हुयूं। इहे जेके कुझु ऑनलाइन आए हुए हैं वो तमाम दोस्त पार्टी की एसओपीज को फॉलो करेंगे। जंहिंमें जेका शइ लिखियल आहे उहा लॻायो। बिल्कुलु उन ते अमल थियो आहे। अपने व्यू और विजन की क्लैरिटी के लिए आप तमाम दोस्त एसओपीज फॉलो करेंगे। तमाम मोबाइल फोन के कैमरे पब्लिक की तरफ रहेंगे। उन अमानत के सही इस्तेमाल। आखिरी सवाल, कुछ पहिरीं कारकुननि जे तव्हांजे एहतजाज जो रखियो वियो त असांखे स्कीमुनि में नज़रअंदाज कयो पियो वञे, उन लाइ कुझु कयो वियो छा? वो ईअं सिर्फ़ दोस्तों ने अभी तक अपने टाइटल चेंज करे बराए मेहरबानी अपने टाइटल में अपने सिटी डिस्ट्रिक्ट अपने शहर का नाम लिखें ताकि पता चले आपके शहर से ऑनलाइन है। यूनियन काउंसिल के हवाले से हम स्कीमों विरायूं, उन्हें में अपने नामों को एडिट करके अपने शहरों के, अपने सिटी के, अपने तहसीलों के नाम लिखें। नाराजगी जो दोस्त सैटेलाइट से और जूम दोनों से कनेक्ट